वेहो, महफिल में वेहो। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। वल आकिबतु लिल मुत्तकीन। वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। सय्यिदिल अव्वलीन व सय्यिदिल आखिरीन। मौलाना व मौला सकलैन। हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। खामोश बस कर। करबला जे पिड़ में आया जुंग जवान। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेरे हुजण जो सबूत ॾियो। सुभान अल्लाह। करबला जे पिड़ में आया जुंग जवान। धरती धुली लर्जी ऐं थरथलिया आसमान। परख हुई कान हुयो नज़ारो नीह जो। सुभान अल्लाह। करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं। झेड़ो यजीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं। सुभान अल्लाह। मुंह न मोड़ियाऊं वसीता उतराड़ जो। सुभान अल्लाह। दोस्तान मोहतरम, अल्लाह रब्बुल इज्जत शरासा सभनी के हिदायत नसीब फरमाए। चो आमीन। कुछ गलाइंदा हलो। अल्लाह ताला असां के जियारे त मदीने वाले साईं जी मोहब्बत में जियारे। मौत अता करे त मदीने वाले साईं जी मोहब्बत में मौत अता करे। मदीने वाले मीर जे बचड़न जी मोहब्बत में मौत अता करे। दोस्तान मोहतरम, अज 8 मुहर्रमुल हराम जो दिहाड़ो आ। हे महीनो वडे शान वारो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिन महीने जी निस्बत वडी आला हो। सुभान अल्लाह। मुझे सोने सरदार फरमायो त क़यामत जो दिहाड़ो जेॾीमहिल क़ाइम थींदो। सुभान अल्लाह। 10 मुहर्रम जो ॾींहुं हूंदो, जुम्मे जो दिहाड़ो। सुभान अल्लाह। जेॾीमहिल हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के माफ़ी मिली, उहो दिहाड़ो बि 10 मुहर्रम जो हुयो। सुभान अल्लाह।
नहीं मुहर्रम शरीफ जे दिहाड़े हजरत नूह नजी जी बेड़ी अचे पंजे किनारे ते पहुती। सुभान अल्लाह। नहीं मुहर्रमुल हराम इस्लामी तारीख़ जो हिकिड़ो वॾो मरकज़ी दिहाड़ो आहे। सुभान अल्लाह। ऐं नहीं मुहर्रमुल हराम जो दिहाड़ो मुझे लजपाल नबी मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे बचड़न सां मंसूब सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। दोस्ताने मोहतरम, मुहर्रम जो दिहाड़ा, मुहर्रम शरीफ जा दिहाड़ा जेके हेड हली रहिया आहिनि, हे वॾे शान वारा, अज़मत वारा, इज़त वारा दिहाड़ा आहिनि। ऐं हिननि दिहाड़नि जी ख़ासि निस्बत मदीने वारे साईं जे बचड़नि सां। सुभान अल्लाह। करबला जा वाक़िया मां तोखे पोथो ॿुधायां। अवल अच त मदीने वारे मीर जे बचड़नि जो तोखे शान ॿुधायां। सुभान अल्लाह। ॿुधंदो मुझे महबूब जे बचड़न जो शान ॿुधंदो। सुभान अल्लाह। मूंखे उम्मीद आहे त शान ॿुधी दिल में सांढे गॾु खणी वेंदा। सुभान अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरान मजीद फुरकान हमीदी का आयत सगोरी मु तिलावत कई। इन आयत सगोरी में रब करीम लजपाल नबी सा मुखातब थींदे तो फरमाए, मदीने वारे ताजदार, सुनन जे सरदार, यतीमन जे यार, अड़ियन जे आधार, मुहम्मद मुख्तार के मुखातब थींदे अल्लाह तो फरमाए, ओ मुझा महबूब गाल मां रब थो कया, पर इया गाल तू पंजी ज़बान ता जारी कर। सुभान अल्लाह। ओ मुझा महबूब सुना, मुझा मोहम्मद अमीर, मां अल्लाह चाहा तो त पंजी गाल तुझी पाक ज़बान ता जारी कराया। सुभान अल्लाह। मौला छा तो चवण चाही, छा मां ॿुधाया। रब फरमायो पंहिंजे आशिकन के गॾु कर। ओ मुंहिंजा महबूब अबू बकर के बि सॾु कर, उमर के सॾु कर, उस्मान अलीअ के सॾु कर, तलहा ज़ुबैर अबू हुरैरे के सॾु कर। सभु गॾु थियनि, उन्हनि के गॾु करे चओ, कुल्ला असअलुकुम अलैहि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। चो मुझा महबूब ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। नथो तव्हां खां को सवाल कया, नथो तव्हां खां ॿी का घुर कया, तव्हांखे दीन सेखारियम, इस्लाम सेखारियम। ॿुधो इन जे बदले कुझु नथो घुरां, इल्लल मवद्दत फिल कुर्बा। माता का पंजे बचड़न जी मोहब्बत थो तलब कया। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेकॾहिं अवां चाहियो था त मां मोहम्मद मुस्तफ़ा जा फर्मा बरदार थियो, चाहियो था त मुंहिंजी हुक्म जी अदायगी कयो, ॿुधो मां रब जो हबीब तव्हांखे चाहियां थो त मुंहिंजो ॿियो को थोरो नथा लाहे सघो। तव्हांखे निमाज़ हिकिड़े रब जे अॻियां झुकण वारो मुंहुं बणायो। सुभान अल्लाह। तव्हां मां को कृष्ण जी मूर्ति जे अॻियां सिर सजदे में रखियो वेठो, को काली देवीअ जे कदमनि में पंहिंजे बच्चन खे कुहे पियो, को लात मनात जे अॻियां पंहिंजा बच्चा पियो कुहे, को लात खे पंहिंजो महबूद पियो मञे, को उसा जे अॻियां पंहिंजा गर्दन झुकायूं वेठो हो। ओ मुसलमानो, तव्हांखे मूं मोहम्मद मुस्तफ़ा बुतन खां कढी हिकिड़े रब जे अॻियां झुकण सेखारियो आहे। सुभान अल्लाह।
हिकड़े मालिक जे हुजूर मुंह झुकण सेखारियो ताका इने रब जी वहदानियत रब सा मुलाकात रब सा गांढा पेजो बियो को बदलो नथो वठा इल्लल मवद्दत फिल कुरबा ताका घुरा तो त मां पंहिंजे बचड़न जी मोहब्बत थो घुरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वडी का वडो को पलांद ना है वडो को बदलो ना है असा के अल्लाह ताला मदीने वाले साईं जे सदके वहदहु ला शरीक रब जी सुञाणप सुभान अल्लाह छो भला सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां बीमार हस ज़ोरी मुखे वठी आयो फतह अली सुभान अल्लाह बीमार हस अल्लाह साईं खुश करे फतह अली के जेकरे तहां न ॻाल्हाईंदो त मां बि तहां खां वधीक सुस्त आहियां उहो ई बीमार आहे चवंदो साईं मां बि नथो ॻाल्हाए सघां सुभान अल्लाह तहां ॻाल्हाईंदो सुभान अल्लाह चवंदो त मूंखे त ख़बर पवंदी हिकु जेरन में थो ॻाल्हाए सुभान अल्लाह कब्रिस्तान में कोन ॻाल्हाइण आयो आहे ॻाल्हायो त सही त ख़बर पए कि क़ब्र जे अॻियां नथो ॻाल्हाए कि सुभान अल्लाह सुभान अल्लाह चो माशाअल्लाह चो भला पियो न त इन्ना लिल्लाह तक चो सुभान अल्लाह बुधो अल्लाह ताला जे हबीब हिकड़े रब सां असां खे मिलायो असां जे बच्चन खे इज्जत मदीने वारे मीर ॾिनी सुभान अल्लाह ओ इंसान जेको पंहिंजे हथन सां पंहिंजी न्याणियुनि खे ज़िंदह कब्रुनि में पूरींदो हुयो वो इंसान जेको पंहिंजे हथन सां पंहिंजे बच्चन खे ज़िबह कंदो हुयो असहाबिया हिकड़े ॾींहुं महबूब जी तकरीर ॿुधई मुंहिंजे लजपाल नबीअ जो मिठी मिठी गुफ़्तार ॿुधई त अखियुनि मां लुड़क पिया वहनसि मुंहिंजे साईं फरमायसि ओ प्यारा छो दिलगीर मां छो थो रोई अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब मिठा अज तो मोहम्मद मुस्तफा जी कचहरी में आयो आ मुखे खबर पई आ त न्याणियुनि जो शान छाहे बच्चन जी इज्जत छाहे ओ मुझा महबूब तुझी तकरीर ॿुधण खां पोइ मूंखे एहसास थियो आ त रब वहदहु ला शरीक जो शान छाहे ओ मुझा महबूब तुझी रफ़ाकत में तुझी सोबत में अचण खां अॻु में मूं पंहिंजे हथनि सां पंहिंजी न्याणीअ खे ज़िंदह दफ़न कयो ओ मुझा महबूब सुणा मूं पंहिंजी न्याणीअ खे त ज़िंदह दफ़न कयो क़ौम जी ॿियनि न्याणियुनि खे बि ज़िंदह पूरियो हुयमि ओ महबूब अॼु उहे ॾींहं यादि था अचनि त अखियुनि मां लुड़क था वहनि वाह वाह कुर्बदार नबी जो तो असांखे इंसान बणायो आहे ओ तुंहिंजा थोरा मदनी लाइण खां लंघे विया हो तुझा थोरा सैयद लाइण खां लंघे विया तुझा गुण ऐं ॻाल्हियूं ॻणण खां लंघे विया हो तुझा थोरा मदनी लाइण खां लंघे विया सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो हेडा थोरा ॾिना थमाव हेडा थोरा कया थमाव हाणे हिननि हड़नी थोरन जे बदिले ॿियो कुझु बि नथो घुराव इल्लल मवद्दत फिल कुरबा मुंहिंजे बचड़नि सां मोहब्बत रखजो सुभान अल्लाह पर ॿुधो मोहब्बत तहां रखंदो इन्हे जो सिलो बि तहांखे मिलंदो खाली मोहब्बत तहां रखो तहां मुंहिंजो चवण वठी मुंहिंजे बच्चन सां मोहब्बत रखो ॿुधो इहा मोहब्बत मुफ़्त जी नाहे इहा मोहब्बत रखंदा वञो जेकॾहिं तहांजी मोहब्बत मुंहिंजे बच्चन सां थी वई यकीन ॼाणो क़यामत में मुंहिंजे बच्चन सां मोहब्बत रखण वारा मूंसां गॾु जन्नत में दाख़िल थींदा
जंहिंजी मोहब्बत आमिना जे लाल मुहम्मद मुस्तफ़ा सावा, जंहिंजी मोहब्बत करबला जे शहीदन सावा, जंहिंजी मोहब्बत इमाम हसन ऐं हुसैन सावा। ॿुधो क़यामत जो ॾींहुं थींदो इहो ईंदो, मोहब्बत रखण वारो हुबदार इन्हे जो कुल्लो हूंदो, मूं मुहम्मद जे कुल्ले सां घसंदड़ हूंदो, जन्नत में वेंदा। सुभान अल्लाह, चओ न सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ठली मुफ्त जी मोहब्बत न आहे, बस मोहब्बत तहां रखो, दीन दुनिया तहांजो सुधरी वेंदो। सुभान अल्लाह। ॿुधो मुंहिंजे सोणे हबीब जूं हदीसूं ॿुधो, दिल खोले अॼु मुंहिंजे सोणे हबीब जूं हदीसूं ॿुधो। ॿुधो त मुंहिंजे लजपाल नबी पंहिंजे बच्चन जो शान कीअं सेखारियो आहे। साईं था फरमाइनि, लजपाल नबी सोणनि जा सरदार था फरमाइनि, हज़रत सैयदना इब्ने अब्बास अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत था, काल समीअत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु अना शजरतुन व फातिमतु हिमलुहा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, चओ न सुभान अल्लाह। हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास तो चए को रसूलुल्लाह का ॿुधो, मुझे साईं फरमायो मां मुहम्मद मुस्तफ़ा वण मां मुहम्मद दरख्त हाँ वण हाँ, ऐं उन्हें वण जी उन्हें वण जो गभ जेको आ उहा मुंहिंजी न्याणी फातिमत ज़हरा वा, ऐं अली उन्हें वण जो ॿूर आ, ऐं हिन वण जा मेवा हसन ऐं हुसैन। मां मुहम्मद मुस्तफ़ा वण हाँ, ऐं उन्हें जो गभ फातिमा वा, ऐं उन्हें वण जो ॿूर हज़रत मौला अली आ, ऐं इन्हे वण जा मेवा हसन ऐं हुसैन। वाह जो वण आ जेको मदीने वारे मीर सां गॾु आ। साईं था फरमाइनि, लजपाल नबी था फरमाइनि, जेको हिननि मुंहिंजे बचड़नि सां मोहब्बत रखंदो उहो क़यामत में मूंसां गॾु उथारियो वेंदो। सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा साईं मुंहिंजा लजपाल नबी अम्मा पंहिंजी हवेली में वेठल हा, त हज़रत सैयदना इमाम हसन आहे, खणी उनखे पंहिंजे कुल्हे ते गोॾे ते विहारियो। वरी थोरी देर खां पोइ शहज़ादो इमाम हसन आहे, हुसैन आहे, उनखे पंहिंजे ॿिए कुल्हे गोॾे ते विहारियो। हज़रत सैयदना अम्मा खातून जन्नत आई मौला अली आयो, उन्हनि खे पंहिंजे पुठियां विहारे साईं जी चादर मुबारक हुई उहा मथां ढके हथ खणी फरमायनि, ए मुंहिंजा अल्लाह अल्लाहुम्मा हाउलाई अहल बैती। सुभान अल्लाह। हे मुंहिंजा अहल बैत थई, ओ मुंहिंजा मौला हिननि खे पलीती खां परे करे छॾ। सुभान अल्लाह। ए मुंहिंजा मौला हिननि खे नजासत खां परे करे छॾ, ओ मुंहिंजा मौला हिननि खे हर ऐब खां नुक्स खां हर तकलीफ़ खां हर उहो ऐब जेको माण्हुनि जी अख में ऐब ज़ाहिर थे हर मुसीबत खां हिननि खे परे करे छॾ। ऐं मुंहिंजा मौला जेको हिननि सां मोहब्बत रखे तूं बि हिननि सां मोहब्बत रखजाए। जेको मुझे बच्चन सा मोहब्बत रखे तू भी उन्हनि सां मोहब्बत रखजाए। सुभान अल्लाह। चओ न सुभान अल्लाह। ओ दुनिया वारनि ॾिठो त हिननि जो शान अहिड़ो आ। सुभान अल्लाह। यहूदी आया, यहूदी आया मदीने वारे साईं खे चवनि था चए असां सां मुबाहिलो कर। बाहर मैदान में निकुर हथ था खणो, जेको भी हथ खणंदो जेकॾहिं अल्लाह वटि मक़बूल आ उनजी दुआ अघाइजी वेंदी। मुबाहिलो था कयूं, जंहिंजी दुआ क़बूल थी वई उनजो दीन सचो, जंहिंजी दुआ नाक़ाबिल क़बूल थी
उन्होंने दीन कूड़ो। कुरान में अल्लाह ताला फरमायो त मुझा महबूब इन्हनि खे यहूदियुनि खे चओ वञो तव्हां पंहिंजा बच्चा वठी अचो, वञो पंहिंजा बच्चा वठी अचो, तव्हां पंहिंजा पुट वठी अचो, तव्हां पंहिंजूं धीअरूं वठी अचो, तव्हां पंहिंजा घर वारा वठी अचो, ऐं मां मुहम्मद बि पंहिंजा बच्चा थो वठी अचां। सुभान अल्लाह। मदीने वारनि ॾिठो जेॾीमहिल मोबाइल जो ॾींहुं थियो ओसो डरन वारो मोबाइल जो ॾींहुं थियो त यहूदी पंहिंजा बच्चा ॿार वठी आया, आलिम वठी आया। हेॾा मदीने वारो मीर पंहिंजी हवेली मां निकितो फरमाइण लॻो अली किथे आ, अलीअ खे त घुरायो। सुभान अल्लाह। मुंहिंजो अली किथे आ, उन खे सॾु कयो। अली आयो फरमायन फातिमा के आणियो, हसन हुसैन के घुरायो। जेॾीमहिल शहजादो हसन ऐं हुसैन महबूब सां गॾु थिया, अम्मा ख़ातून जन्नत आई, मौला अली आयो। जेॾीमहिल हीअं निकिता आहिनि यहूदियुनि जो आलिम वॾी उमिरि वारो हीअं हथ खणी ॾिसण लॻो, चवण लॻो ओ यहूदियो भॼो, हिननि सां मुबाहिलो न कजो, हिननि जे अॻियां न अचिजो। ॾिसो नथा केॾो न भलो घराणो आ, केॾो न हसीन घराणो आ, जो हिननि जी सूरत ॾाढी सुहिणी आ, हिननि जी शक्ल ॾाढी हसीन आ। जेकॾहिं इन्हनि तव्हांजे हक़ में हथ कया तव्हांजा नसुल दुनिया मां गारत थी वेंदा। सुभान अल्लाह। यहूदियुनि क़दुरु कयो, यहूदियुनि बि उन्हनि जे साम्हूं सीनो न ताणियो। पर हाय अफ़सोस जो हिन पाक घराणे खे कलमे पढ़ण वारनि तकलीफ़ूं ॾिनियूं। हाय अफ़सोस जो हिन घराणे सां अदावत के पराए न रखी, उन्हनि रखी जिन लजपाल नबीअ ते कलमो पे पढ़ियो। करबला जे मैदान में साम्हूं जेके हुया यज़ीदी उहे ॿिया के न हा, कलमे पढ़ण वारा, नबीअ खे पंहिंजो सम्झण वारा, मुहम्मद मुस्तफ़ा ते कलमे पढ़ण वारा हा। पर अहिड़ियूं उन्हनि जूं अखियूं बंदि थियूं जो लजपाल नबीअ जा थोरा विसरी वियनि, महबूब जा एहसान विसरी विया, महबूब जा थोरा विसरी विया, लजपाल नबीअ जूं दुआऊं विसरी वयूं, महबूब जा फरमान विसरी विया। जेॾीमहिल मैदान में मुंहिंजो सुहिणो हुसैन निकितो, फरमाइण लॻो ओ यहूद ओ यज़ीदियो ॿुधो, तव्हां मां जेको मूंखे सुञाणे थो त सुञाणे थो, पर जेको नथो सुञाणे ॿुधो, मां हुसैन इब्न अली आहियां, मां उहो हुसैन आहियां जेको नबीअ जो नवासो आहियां। अॼु ज़मीन जी पुठीअ ते कंहिं बि नबीअ जो नवासो हयात नाहे, मां मुहम्मद मुस्तफ़ा जो नवासो अॼु आख़िरी नवासो आहियां जेको तव्हांजे साम्हूं आहियां। सुभान अल्लाह। जंहिंखे मुंहिंजे शान जी क़दुरु नाहे, जंहिंखे मुंहिंजे शान जी ख़बर नाहे, वञो फिलाणनि साहबनि खां पुछो त मूं हुसैन जो शान छा आहे। सभु ॻाल्हियूं ॿुधी हिन कन मां ॿुधी वरी हिन मां कढी छॾी। दौलत जा पूॼारी, पैसे जा पूॼारी, दुनिया जा तालिब जेॾीमहिल मुंहिंजे सुहिणे हुसैन जी तकरीर ॿुधी अथनि त दुनिया साम्हूं, पर नसीहत सम्झ में न आई। पोइ हुननि छा कयो जो मुंहिंजे सुहिणे हुसैन सां जंग कई। अहिड़ी जो अॼु ॾींहं ताईं तारीख़ में कंहिंसां बि अहिड़ा दुख तकलीफ़ूं न आयूं आहिनि जेके मुंहिंजे महबूब हुसैन खे तकलीफ़ूं। थोरो ध्यानु ॾियो, दिमाग़ हाज़िर कयो त तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो।
करबला जो मैदान रात दही जी रात दही मुहर्रमुल हराम जी रात यजीदुन जे खेमन में नाच गाना बार बार सोने हुसैन के ईज़ाइण ला पिया अचनि। साईं फरमायो हुसैन सोने चयो पंहिंजे भाउ के सोट के अदा वञ। उन्हनि यज़ीदियुनि के चयो त अॼो की हिकिड़ी रात छॾियो त अॼु रात हुसैन क़ुरान जी तिलावत पूरी रात करबला जे खेमन में सुने हुसैन जे खेमन में क़ुरान जी तिलावत। जेॾी महिल सुबुह थी आहे मुंहिंजे महबूब हुसैन जा बचड़ा वारे वारे सां मैदान ते था वञनि जंग कंदा था वञनि भुखिया उञा आहिनि वात सुकल आहे पाणी नाहे। जेॾी महिल तकलीफ़ थी अचे पाणी जे लाइ उसट निकरण गर्मी में जेॾी महिल विढ़ंदे विढ़ंदे थकजन था उञ लगे थी सॾ था कनि ओ बाबा हुसैन मदद कजांइ। जेॾी महिल सोणे हुसैन के सॾ था कनि त सुणो हुसैन करबला जे पंहिंजे खेमन जे दर तां बि पंहिंजे शहज़ादनि खे पियो ॾिसे डोड़ंदो वरी थो अचे पंहिंजे बचन जी मदद जे लाइ। हजरत सैयदना कासिम हजरत सैयदना अली अकबर मुझे सुने हुसैन जो वॾो शहज़ादो जंग कंदे कंदे काफरन के यजीदियुनि के सिर धड़न खां धार कंदे थकजी पियो आहे सॾ थो करे या अबता ओ बाबा वर मदद जे लाइ ओ मुझा बाबा अज त मदद कजा। हजरत सैयदना इमाम हुसैन अचे तो चवण तो लगे सैयदना इमाम अली अकबर तो चवे बाबा उञ लगी आ पानी जी जरूरत आ। हजरत सैयदना इमाम हुसैन तो फरमाए ओ बच्चा बियो त कुछ कोने तुझे बाबे के नाने नबी जेका ज़बान चूसाई हुई अज चई त उहा मिठी ज़बान तो खे चूसाया। ॿियो त को पाणी नाहे मुस्तफा जी ॾिनल उहा लुआब मूं वटा काफ़िले वारनि ॾिठो यज़ीदियुनि ॾिठो त करबला जे पिड़ में सुणो हुसैन पंहिंजे बच्चे खे ज़बान पियो चूसे। सब हिक ॿिए खां पोइ शहज़ादा शहीद थींदा विया उन्हनि जा जनाज़ा खणी हज़रत इमाम सुणो पंहिंजे खेमन में रखंदो वियो। जेॾी महिल शाम थी आहे मंझंदि जो टेम थियो आहे सिज लड़ियो आहे हाणे उन महिल सुणे हुसैन सनन जी भेण बीबी ज़ैनब थी चवे ओ अदा सब बच्चा शहीद थी विया हाणे छॾ त मां भेण तोखे तयार ज़ैनब साईं ढाल थी ढकाए पटको थी पाराए पंहिंजे घोड़े ते थी सवार करे ऐं जेॾी महिल सुणो हुसैन मैदान ते निकिरण थो लॻे उन महिल रोई चवे थी ओ अदा हिन मुसाफ़िरी में तूं असांखे कंहिंजे हवाले थो कयो वञी हिते न मदीनो न मदीने वारा न रिश्तेदार न पंहिंजा ओ अदा हिन वीरान ज़मीन ते अॼु कंहिंजे हवाले पंहिंजी भेण खे कयो थो वञी। सुणे हुसैन चयो ओ अदी तव्हांखे अल्लाह जे हवाले कयो थो वञा ओ मुंहिंजी भेण असांजो मददगार अल्लाह। ओ दा ओ औलादन वारो ओ बचड़न वारो दिल ते हथ रखे त ॾिसो सोचो त सही जेॾी महिल बीमार ज़ैनुल आबिदीन खेमे में पियो आ जेॾी महिल नंढड़ी सुकैना रोई रही आ अदी भेण घर वारा सब अकेला छॾियो सुणो हुसैन वञे तो उन महिल सुणे हुसैन जी दिल ते छा लॻंदो। अल्लाहु अकबर कबीरा जेॾी महिल जंग हली सुणे हुसैन के
तीर लगा तलवारूं लगियूं सॼो जिस्म रतो रत थियो जिस्म जख्मी थियो घोड़े खां हेठि आया उन महिल हिकिड़ो बदबख्त अचे सीने ते थो वेही सिर मुबारक के वढण जे लाइ सोनो इमाम आली मकाम थो चवे त ओ शिमिर ॾे ख़बर हिन महिल कहिड़ो वक़्तु आहे ॿुधायो थो वञे क़िबला हिन महिल जुमे जो वक़्तु आहे सुनो हुसैन अखियुनि मां लुड़कारे चवण थो लॻे शिमिर ज़रा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं मैं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे सर भी कटाना मेरा घर भी लुटाना मेरा बस एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे तारीख शायद जो सुनो हुसैन सिर सजदे में रखियो थई उन महिल साईं जन के शहीद कयो थो वञे सुभान अल्लाह सिर धड़ खां धार थियो पर दुश्मनन जी दिल न ठरी तारीख जा किताब था लिखन साईं जे जिस्म ते जेको कपड़ा हुया उहे लाहे वरतन साईं जे जिस्म जी कमीज मुबारक लाहे वरतन वरी छा कयन जो जिस्म जे मथां घोड़न के डोड़ायो अल्लाहु अकबर कबीरा जिन महिल शाम थी शाम जो सिज लथो रात थियण लगी उन महिल सुणे हुसैन जी भेण हज़रत सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा हज़रत सैयदा ज़ैनब अचे थी त मां पंहिंजे भाउ जो हाल ॾिसां त मुंहिंजे भाउ जो हाल छा आहे जेॾी महिल वेझो अचे थी त छा ॾिसे पूरो जिस्म चिचरियो पियो आहे रतो रत लॻो पियो मुंहुं मदीने ॾे करे हज़रत बीबी ज़ैनब रड़ करे चवे थी वाह मुहम्मदा हाज़ल हुसैनुन बिल अरा वाह मुहम्मदा हाज़ल हुसैनुन बिल अरा मुक़त्तउल आज़ा ओ मुझा मोहम्मद मुस्तफा हेॾे त नज़र कर हे तुझे कुलन जो सवार हुसैन आज जो अज हर उज़वो जुदा लॻो पियो आहे तुझे दीन अज तुझे बच्चे जो छा हाल कयो आहे तुझे कलमे पढ़ण वारनि अज तुझे हुसैन सां छा हाल कयो आहे अल्लाहु अकबर कबीरा सुने हुसैन के मुखातब थी चवे भेण तेरी को मयार न देवी तेरी भेड़ बहु मजबूर भेड़ तेरी को मयार न देवी तेरी भेड़ बहु मजबूर किथों ले आवा कफन में तेरा इथों शहर मदीना दूर अल्लाहु अकबर कबीरा हेॾा दुख ॾिठनि हेॾियूं तकलीफ़ूं सठनि हेतिरियूं ईज़ाव सही जेॾी महिल इहे काफ़िलो वापसि मदीना मुनव्वरा पहुतो आहे तारीख़ जा किताब था लिखनि त सुणे इमाम हुसैन जो शहज़ादो हज़रत सैयदना ज़ैनुल आबिदीन रज़ियल्लाहु तआला अन्हु पूरी जिंदगी जॾहिं बि पाणी पेश कयनि
तेसी पानी न पीतई जैसी उन पानी में पंहिंजे अखियुनि जा 2-3 लुड़क न किराया। सॼी ज़िंदगी सुणो ज़ैनुल आबिदीन रोवंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं छा थियो जो पाण मदीना मुनव्वरा खां ॿाहिरि निकिरी वेंदा, 5-6 ॾींहंनि जो राशन खणी पाणी खणी खेमो हणंदा, ॿाहिरि वञी पोइ उते वञी इबादत कंदा। हिकिड़े ॾींहुं इबादत कंदे कंदे खेमे जो दर खड़कियो आ। साईं जो नज़र कनि त साईं छा ॾिसनि जो इब्ने सअद जेको दुश्मन हो उहो बीठो आहे। साईं मां उञारो आहियां, बुखारो आहियां, बुखारो आहियां। मूंखे पाणी जी ज़रूरत आहे, मूंखे मानीअ जी ज़रूरत आहे। साईं उनखे पाण वटि वेहारियो, उनखे पाणी पीआरियनि, उनखे मानी खारायनि। जेॾी महिल मानी खाधई चई अञा ॾियो, वरी ॿी मानी ॾिनसि, वरी खाधई। तव्हांजो रज थी वियो, पाणी पी ढो कयई। हाणे तो चवे त साईं मूंखे सुञातो। साईं फरमायो हा तू उहो ई जो तुंहिंजे साम्हूं मुंहिंजे बाबे जो सिर मुबारक पेश कयो वियो। उन महिल तो पंहिंजे हथ वारी लठ मुंहिंजे बाबे जे चेहरे ते आई। तुझो लश्कर हुयो, मुझो बाबो हुसैन अकेलो हुयो, तहांजा तीर हुया, तलवारो हुयो। साईं पोइ हेॾी गरम नवाज़ी कई थई। साईं ने फरमायो हो वड़ तहांजो, हे वड़ असां मदीने वारे मीर जे बचड़न जो। ये मुंहिंजी ज़ुबान, ये मुंहिंजो कलम, छा पेश करे हसनैन जो गम। ये मुंहिंजी ज़ुबान, ही मुंहिंजो कलम, हर हूर हुसैन खे हार विधा, हर हूर हुसैन खे हार विधा। वही करबल बणजी बागे इरम, छा पेश करे हसनैन जो गम। ही मुंहिंजी ज़ुबान, ही मुंहिंजो कलम। ओ पुट कूंधर वियो, पुट कूंध वियो काज जी रात खुशी। जंहिंजो कासिम घोट खुदा जो कसम, छा पेश करे हसनैन जो गम। ही मुंहिंजी ज़ुबान, ही मुंहिंजो कलम। अल्लाहु अकबर कबीरा। ओ दा ओ पिरी, हे दिहाड़ा करबला जे शहीदन जे याद करण जा दिहाड़ा आहिनि। जीअं करबला जे पिड़ में मुंहिंजे सुहिणे हुसैन निमाज़ न छॾी, जीअं महबूब हुसैन जे बचड़नि दीन खे पुठी न ॾिनी। ओ अदा असां हुसैन जा हुबदार बि सॾायूं ऐं निमाज़ न पढ़ूं, दीन ते न हलूं, पोइ असां कहिड़ा हुबदार सॾबासीं? निमाज़ असां वटि न आहे, ठगी असां वटि, कूड़ असां वटि, मिलावट असां वटि, गिलाऊं असां वटि, ऐं सॾायूं बि असां हुसैन जा हुबदार। पुट हुसैन जो हुबदार इहो नाहे, हुसैन जो हुबदार त इहो आ जो उहो जिथां बि लंघे दुनिया वारा चवनि त हे अथई हुसैन जो हुबदार। शरीयत सां सिंगारियल हूंदो, सुन्नत सां संवारियल हूंदो, मदीने वारे मीर जो आशिक हूंदो, क़ुरान जो कारी हूंदो, क़ुरान जी तिलावत करण वारो हूंदो। अॼु मूंसां वाइदो कयो त सभु निमाज़ पढ़ंदासीं। सुणे हुसैन जे नाले
मामले ते भला ॿियो कुछ न था ॾेई सघो मूंसां वाइदो कयो त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदा आहे को जेको वाइदो कयो अल्लाह इंशाअल्लाह 5 वक्त पाबंदी सां नमाज पढ़ंदा अल्लाह मदीने वारे साईं ते दुरूद और सलाम पढ़ो अल्लाह वारनि जी सोहबत में वेहो अल्लाह राज़ी अल्लाह जो हबीब